में कुराड़ी अम्मा हिकड़ी भेण बजणियूं रोज़े सां वेठियूं हन। जीअं घर में आयो भेण के हकल करे थो चवे छोकिरी उथी मूंखे पाणी ॾे। बा निहारे चवे थी बेहया तोखे हया नथो अचे खुद त रोज़ो न रखियो थई मुंहिंजे रोज़ेदार न्याणीअ खां शराब जे सूरत में पाणी घुरी रहियो आ। जीअं मां वेठी हुई मां खे जो हीअं हथ हयईं उन जे हथ में मुंडी हुई अमड़ खे अख में लगी उन जे मां जे अख जो तारो निकिरी पयो। जॾहिं अमड़ जे अख जो तारो निकिरी वयो नशो इन जो जॾहिं ख़त्म थी वयो पंहिंजे इन गुनाह ते नादिम थियो अमड़ खां माफ़ियूं घुरी। मां चयसि कॾहिं बि तोखे माफ़ न कंदसि। अमड़ जे साम्हूं छुरी खणी पंहिंजी बाह पाड़ो कटे अमड़ जे आॾो थो रखे ओ मुंहिंजी जी जल अम्मा ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा बाह ई न खपे जंहिं बाह साम्हूं चीच साम्हूं तो अमड़ ते हथ खयो आ। लेकिन अमड़ चवे थी मुंहिंजे दिल जो दुख ख़त्म न थियो आ। बचड़ो हज ते थो वञे जेॾी महिल काबतुल्लाह जो तवाफ करे लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक थो चवे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह शरीक लक लब्बैक थो चवे जवाब थो मिले ला लब्बैक उखरुज हाज़िर नहीं तुझो हज कबूल नाहे निकरी वञ मुंहिंजे घर मां हिकिड़ो दफ़ो न ॿियो टियों दफ़ो न जॾहिं ॾहों हज गण थो वञे इमाम मालिक जहिड़ो जवान भी अचे थो वञे हज जे मौके ते इमाम मालिक सही आखिरी रात दुआ तो घुरे मुंहिंजा करीम रब हज कबूल थियो या न थियो जवाब मिली रहियो आ। तमाम हाजिन जो हज कबूल थियो आ मगर हिकड़े जो हज कबूल न थियो आ। इमाम मालिक सजी रात रोए थो सॼो ॾींहुं रोए थो मता उहो मां हुजा जो हज कबूल न थियो आ। रोंदे रोंदे काबतुल्लाह जे सहन में आराम अची थो वञे। जीअं निंड आई अल्लाह जे हुक्म सां फरिश्ता अचनि था ऐ इमाम मालिक तुझो त अल्लाह हज कबूल कयो आ मगर ॿियो शख्स जंहिंजो अल्लाह हज न कबूल कयो आ। इमाम मालिक फरमाइनि था त मां ख्वाब जे ज़रिए फरिश्तनि खां पुछां थो उन जी निशानी कहिड़ी आ मां उन खे ॿुधायां मन तौबह करे चवनि था मिन्ना जे मकाम मां अची रहियो आ उन जी निशानी इहा हिकड़ी बाह थस बि न थस। इमाम मालिक ॻोल्हींदे जेॾी महिल उन शख्स ते वञी पहुतो खणी जो निहारे त मुसल्ले ते वेठो आ ज़ारो कतार रोई रहियो आ। सलाम वराए पुछे थो ओ इमाम मालिक कीअं अचण थियो आ। इमाम मालिक निहारे हैरत में पइजी थो वञे न मुंहिंजी मुलाकात न मुंहिंजो वास्तो हिन खे कंहिं ॿुधायो त मुंहिंजो नालो इमाम मालिक पाण फरमाइनि था ॾे ख़बर हेॾी मेहरबानी बि तुंहिंजे मथां आ मगर तुंहिंजो हज कबूल न थियो आ ख़बर अथई रोई चवे थो हा यार हे हिकिड़ो हज नाहे पर ही मुंहिंजो ॾहों हज अल्लाह कबूल नथो करे हर दफ़े जवाब थो मिले त निकिरी वञ मुंहिंजे काबे मां। इमाम मालिक रोई थो पुछे ॿुधा उहो कहिड़ो ॾोह कयो अथई जो ॾहों हज तुंहिंजो रब कबूल नथो करे। ज़ारो कतार रोई हिन बाह ॾे इशारो थो ॾे सोना इमाम मालिक मुंहिंजी बाह मौजूद नाहे पाण फरमायो नाहे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त नशे जे सूरत में मूं अमड़ ते हथ खयो हो हथ में मुंडी हुई अमड़ जी अख निकिरी पई उन ॾींहं खां वठी करे तौबो करे हज करे करे थकजी पियो हां ॾहों हज आयो हां हर दफ़े मूंखे जवाब थो मिले निकिरी वञ तुंहिंजो हज कबूल नाहे। इमाम मालिक फरमायो ॾे ख़बर तुंहिंजी अम्मा किथे आ चवे थो मुंहिंजी अम्मा बि हिन साल मूं सां हज ते आई आ। इमाम मालिक साईं उन जे अमड़ वटि पहुची करे चवे थो ऐ हिन फ़कीर जी मां आऊं तोॾे मेड़ खणी आयो हां आऊं तोखे वास्तो थो ॾियां इमाम हसन ऐं हुसैन जो सुणे हसन ऐं हुसैन जे सदके हिन बच्चे खे माफ़ फरमा न त जहन्नम जो ॿारन बणिजी वेंदो। छा तूं मां चाहीं थी त तुंहिंजो बच्चो जहन्नम जो ॿारन बणिजे। मां दाह करे चयो दुख त इमाम मालिक घणो हुयो पर अल्लाह जे ज़ात अॼु मुंहिंजे दिल खे मेण करे छॾियो आ सुहिणी बतूल जे बचड़न जे सदके या अल्लाह मूं पंहिंजे बच्चे खे मुआफ़ कयो अमड़ मुआफ़ करे बस कयो उते जो उते उन
बचड़े कलमो पढ़ियो वा उन जो रूह परवाज थियो रब जन्नत जो हकदार बनाए छड़ियो। ऐ नौजवान याद रख जा, हज करी, निमाजू पढ़ी, रोजा रखी, पर जेकरे जी जल अमड़ तो खा राजी नाहे, जेकरे दिल भर पी तो खा राजी नाहे, ये हज पांजा संभाले रख जा, ये निमाजू पांजू संभाले रख जा, खैरातू संभाले रख जा। मुझे रब के कहीं भी शे जी जरूरत काने का। अल्लाह जो हबीब फरमाए तो अल्लाह उन खा राजी थींदो आ जेखा अब्बो ऐ अम्मा राजी होंदो आ। चो त मुझे बेनियाज रब पैदा करण वारी अल्लाह जी ज़ात आ। मुझे बेनियाज रब पानी जे लोथड़े मां इंसान तो असा के बनायो आ, मगर पेट तुझे मुझे अमड़ जो इस्तेमाल कयो आ। जुबान गाल्हाण ला अल्लाह दिनी आ, मगर उन जुबान के हलाइण अमड़ सेखारियो आ। पैर हलण जे ला मुझे रब दिना, लेकिन हिकड़ो हिकड़ो कदम हलण जे ला अबो पंध कराइंदो आ। ओ मुझा दोस्त इहा जी जल मावा जेका पांजे बचड़े के सेखारींदी आ त बचड़ा चो अल्लाह, यानी उन करीम रब जे तो असा के पैदा कयो आ, उन करीम रब जो नालो वठण भी सेखारींदी आ त जी जल अमड़ सेखारींदी आ। अब्बे ऐं अम्मा जो अदब जेस ताईं न कंदो, केतरी भी इबादत करे, केतरी भी रियाजत करे, न खुदा वट कबूल आ, न मदीने जे ताजदार वट कबूल आ। पर कहिड़ो भी गुनहगार आ जेकॾहिं अमड़ राज़ी आ, अब्बो राज़ी आ, उन जे दिल मां दुआ थी निकरे, इंशाअल्लाह ताला अब्बे अम्मा जे दुआउनि जे सदके रब बेड़ो जरूर पार करे छॾींदो। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात कुरान करीम जे अंदर अब्बे अम्मा जे दुआन जे ला मुझा दोस्त अजीज हुक्म फरमायो आ। अब्बे अम्मा जे ला दुआऊं घुरंदा कयो। दुआ घुरण जो आसान तरीको निमाज आ। ओ मुझा दोस्त अजीज मुझे करीम रब फरमायो, मुझे महबूब मदीने जे ताजदार के वक़ुर रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा। ओ मुझा महबूब मुस्तफा जी मुझा करीम रब कायनात के बुधा, कायनात जे हर इंसान के बुधा, तमा अल्लाह जे ज़ात बाबरकात का जॾहिं भी अब्बे अम्मा जे ला दुआ घुरो त हिन तरीके सां घुरंदा कयो। अब्बे अम्मा जे ला दुआ घुरण जो तरीको मुझो करीम रब पंहिंजे पाक कुरान करीम में सेखारे रहियो आ। कीअं दुआ घुरो अब्बे अम्मा जे ला, ईअं न चओ त मौला मुझे माँ के मुआफ कर, अल्लाह से मुझे बाबे के मुआफ कर, न न मुझो करीम रब तो फरमाए त जॾहिं अब्बे ऐं अम्मा जे ला दुआ घुरो त घुरंदा कयो रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा। ओ मुझा करीम रब मुझे अब्बे अम्मा ते ईअं रहम कर जीअं नंढड़े लाकू मूं ते रहम कंदा हुया। ऐ मुसलमान, जी जल अम्मा ऐं अब्बो जॾहिं घरों निकिरी अमड़ जे कदमनि ते वेही चुमड़ियूं ॾेई दुआ वठी निकिर, ॾिस त तुंहिंजा औला कम सवला रब करे थो या नथो करे। दिल बर पीउ जे कदमनि ते किरी पओ, अब्बे जे कदमनि खे चुमियूं ॾेई घर खां निकिर, दुआ वठी निकिर। यादि रखी छॾ, अमड़ जे हिक हिक लफ़्ज़ में बरकत हूंदी आ, अब्बे जे हिक हिक लफ्ज़ में बरकत हूंदी आ। ए नौजवान पासो वठी निकरंदा हूं, अम्मा कुराड़ी आ, बाबो कुराड़ो आ, मता को कम चवन, पासो वठी निकरी वञो। याद रखजा अब्बे ऐं अम्मा जे मोकिलाइण में जेका करीम रब बरकत रखी आ। हिकड़ी ॻाल्हि ॿुधाए मोटा, हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जो प्यारो नबी आ, कोहे तूर ते करीम
करीम रब सां मुलाकात लावींदो आहे। जॾहिं हिकिड़ो दफ़ो मुलाकात करे मोटंदो आहे, मुंहिंजे बेनियाज़ रब जो हुक्म थींदो आहे, ऐ मुंहिंजा सुहिणा कलीम जी मुंहिंजा करीम रब, हाणे जॾहिं वरी कोहे तूर ते अची त ज़मीन ते संभाले संभाले पेर रखिजां, जबल ते संभाले संभाले पेर रखिजां। बेनियाज़ रब जे दरबार में अर्ज़ कंदो आहे, मौला मां त सदाईं संभाले पेर रखंदो हां, मगर अॼु ख़ासि हुक्म थी रहियो आहे। अल्लाह जे ज़ात जे तरफ़ खां ऐलान थींदो आहे, ऐ मुंहिंजा सुहिणा मूसा, सदाईं तूं घरों निकिरंदो आहे, तुंहिंजी जीजल अम्मा झोलड़ी खणी दुआ घुरंदी आहे, मौला मुंहिंजे मूसे जी पारत हुजे, तूं ज़मीन ते कदम रखंदो आहे, मां अल्लाह मलाइकनि खे हुक्म कंदो हां, मुंहिंजा फरिश्ता तुंहिंजे कदमनि जे हेठों पंहिंजा पर विछाईंदा आहिनि, उन्हनि जे मथां तूं चढ़ी ईंदो आहे। हाणे जॾहिं तूं ईंदे उन खां पहिरीं मां रब तुंहिंजे अमड़ खे घुराए वठंदुसि, पोयां तुंहिंजे लाइ दुआ घुरण वारो केरु कोन हूंदो, इन करे पंहिंजा कदम संभाले पोइ अचिजां। ऐ मुसलमान, जेकॾहिं अल्लाह जे नबीअ खे बि अमड़ जे दुआ जी ज़रूरत आहे, त छा तो असांखे अमड़ जे दुआ जी ज़रूरत नाहे? हदीस ॿुध, मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, मन ज़ार क़ब्र वालिदैहि औ अहदुहुमा कुल्ल यौम जुमुअतिन गुफ़िर लहू कुतिब बर्रा। मदीने जे साईं फरमायो, जहीं भी शख्स हर जुमे जे ॾींहं ते अबे अमड़ या ॿिन्ही मां कंहिं हिक जे क़ब्र जी रुगी ज़ियारत कई, अल्लाह जी ज़ात उन जा गुनाह मुआफ़ करे छॾींदो। जुमे जे ॾींहं अबे या अमड़ जे रुगी क़ब्र जी ज़ियारत करे त अल्लाह ताला उन जा गुनाह मुआफ़ करे छॾे, कुतिब बर्रा, न रुगी गुनाह मुआफ़ करे, अल्लाह ताला उन जो नालो बि नेकन में लिखराए छॾे। जे रुगी ज़ियारत करण सां, क़ब्र जे ज़ियारत करण सां रब गुनाह मुआफ़ करे, जे उन क़ब्र ते वेही 4 कुल पढ़जन त ॿुधा रब राज़ी थींदो या न थींदो? जह अमड़ या अबे जे क़ब्र ते ज़ियारत करण सां रब राज़ी थी पवे, उन अबे अम्मा जे कदमन खे चुमदासीं त रब राज़ी थींदो या कोन थींदो? ऐ मुसलमान, ऐ नौजवान, अबे अम्मा जो कदर कर। दुनिया जी हर शइ वरी मिली वेंदी आहे, पर न की अबो मिलंदो, न की अम्मा मिलंदी। अबे अम्मा सां झेड़ो छाते आहे? पट जे टुकड़े ते, जगह जे टुकड़े ते, ज़मीन जे वेसन ते। ऐ मुसलमान, इहो जेको कुछ तोखे अॼु इज़त मुंहिंजे रब ॾिनी आहे, इहो सॼो इज़त जो क्रेडिट तुंहिंजे अबे ऐं अम्मा जे तरफ़ थो वञे। अबे अम्मा सां प्यार कर, अबे अम्मा जी इज़त कर, अबे अम्मा जो अदब कर, घरों निकिर, अमड़ खां मोकिलाए निकिर, अबे जा कदम चुमी निकिर। जीअं घर में दाख़िल थी अमड़ जे कदमनि ते किरी पओ, अबे जे कदमनि ते किरी पओ, ॾिस त मुंहिंजो करीम रब तोखे दुनिया में इज़त वारो बनाए थो या नथो? सिंध मां हिकिड़ो सैयद सुहिणो, न्याणियूं हुयसि 3, घणी हुयसि न्याणियूं? 3। ग़रीबी हाल हुयो, अगे हिंद ऐं सिंध हुई, इंडिया ऐं पाकिस्तान कोन हुया। ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती बेहिश्ती अजमेरी, ॿुधो अथव दा? ख़बर पियसि त उन जवान जे दर ते रोज़ सवे देगियूं लंगर जूं थियूं हलनि। दिल में ख़्याल कई त सैयद हां वञा तो ख्वाजा जे दरड़े ते, ज़रूर मुंहिंजो ख़्याल कंदो, कुझु वंडड़ो ॾींदो त मुंहिंजी ज़माने जी मुश्किल हल थी वञे। सिंध मां निकिरी हिंद में पहुतो, ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी जे दरबार में पहुतो। ॿुधाइण वारे ॿुधायो त सवाल न कजा, चुप करे वेही रहिजा। सभिनी ॾे निहारे ख्वाजा मुईनुद्दीन दिल भरो न सैयद सोने खे चयो, सोना को कमकार ॿुधाए। सोने ख्वाजा मुईनुद्दीन के जवाब ॾिनई त रोज़ तव्हां जे दरबार में सवे देगियूं पयूं लहन,
जे कॾहिं हिकिड़े ॾींहं जो देगिर जो सॼो मटीरियल मूंखे ॾींदो मुंहिंजो मामिलो हल थी वेंदो। ख्वाजा फरमायो असांखे क़बूल आहे। सुबुह थियो, शाम ताईं हिकिड़ी देग जो भी सामान न आयो जिथे सवे देगियूं रोज ईंदियूं हुयूं। ख्वाजा मोइनुद्दीन ॾे निहारे चवे थो ही छा आहे? ख्वाजा मोइनुद्दीन फरमायो सौदो पाण कयो अथई, जंहिंसां कयो अथई उन खां पुछ। ॿियो ॾींहुं गुज़रियो, कुछ भी न आयो जिथे सवे देगियूं लहंदियूं हुयूं। इजाज़त घुरी, साईं मूं बस कई, मूंखे न खपे। ख्वाजा मोइनुद्दीन चयो मेहमान थी आयो आहियां, अञा हिकिड़ी रात रही पओ। बादशाह जे दिल में ख्याल आयो त टी रात जंहिं सॾु करे रहायो आ, सुबुह जो ज़रूर को वंडो ॾींदो। जीअं सुबुह थियो, सिंध जे सोणे जॾहिं उतां मोकिलाइण चाहियो त ख्वाजा मोइनुद्दीन अजमेरी पाण फरमायो ॿियो त कुछ भी मूं वटि मौजूद नाहे, हिकिड़ी छिनल जुतड़ी पई आ, इहा जे कॾहिं क़बूल कयो त ॾियां थो, पर जे सौदो कयो त किथे सोची समझी पो सौदो कजो। जॾहिं उन जवान खे छिनल जुतड़ी मिली, बेदिलियो खणी कुल्हे ते रखी निकिरी पियो। हेॾां अची रहियो आ, होॾां उन वक्त जो गवर्नर अमीर खुसरो, जेको ख्वाजा मोइनुद्दीन जो दीवानो आ, 70 उठन जी कतार सिंध मां सौदा करे रेशमई पशम सां भरे मोटियो थो अचे। होॾां हो जवान निकतो आ, रस्ते में उनखे रात थी। अॼु जे लफ़्ज़नि में चऊं त को स्टाफ हुयो, उन्हनि खे चयईं त ग़रीब सैयद हां मूंखे सुम्हण लाइ जाइ ॾियो। को कमरो ख़ाली हुयो। उन होटल वारे चयो सोना तुंहिंजे नाम तां कुर्बान रही पो, सुणो सादात रही पयो। होॾा अमीर खुसरो जीअं उन स्टाफ खां उन इलाइक़े खां मैल परे हुयो त पंहिंजे ग़ुलामनि खे चई ॻाल्हि ॿुधो। चयूं साईं कहिड़ी? चई मूंखे पंहिंजे मुर्शिद जे हुजण जी खुशबू अचे रही आहे। मुरीब गुलामन चयो साईं जंगल में पाण फरमायो हा। खुशबू ते हलंदे हलंदे जॾहिं उन इलाइक़े में ख्वाजा मोइनुद्दीन जो गुलाम खुसरो अमीर खुसरो पहुतो। पहुचण शर्त उन होटल जे मालिक खे चई हीअ खुशबू किथां अची रही आहे? चई ॿी त ख़बर नाहे, हिकिड़ो परदेसी आहे, सैयद सगोरो आहे, कमरे में सुतो पियो आहे। अमीर खुसरो जीअं वयो, कमरे जो दरड़ो खोली, खुशबू जी हुबकार हुई। हथड़ा ॿधी चवे थो ओ दिलबर, इहा जेका खुशबू खणी आयो आहियां, इन खुशबूअ जो सौदो मूंसां कर। खुशबू मूंखे ॾे, जेको घुरी उहो तोखे ॾियां। 70 उठ हुया, 70 गुलाम हुया, कंहिंखे खुशबू न आई। खुशबू आई त उन खे आई जंहिंजो कनेक्शन मिलियल हुयो। ॻाल्हि सम्झ में अचे थी न? नक त सभिनी खे हुयो, दिमाग़ बि सभिनी खे हुयो, पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ खुशबू उन खे आई जंहिंजे नक जो कनेक्शन न, पर दिल जो कनेक्शन ॻंढियल हुयो। अमीर खुसरो जे वक्त में उन सुणे सैयद सादात के चयो इहा नालैन मुझे हवाले कयो, जेकी घुरो सो ॾियां। उन सैयद खिली चयो छिॾल जुतीअ जो मुआविज़ो छा घुरां? अमीर खुसरो चयो हुक्म कयो सोना। चई जेको वणई सो ॾे। 70 उठ जी कतार हुई, महार खणी हथ में ॾेई करे चवण लॻो ऐ सुहिणा, सौदो त मुनासिब कोन कयो थम, क़ीमत अदा कोन थो कयां, पर नाराज़ न थी जां। 70 उठन जी कतार महार हथ में वठी करे अॻिते वञी
बीही करे सॾु कयई, ओ अमीर खुसरो हिकिड़ो मुंहिंजो शर्त कबूल कर। चई कहिड़ो? 70 उठ त ॾिना थई, पर मां ग़रीब अणवा कुफरस्ते जो, जेकॾहिं के चोर धाड़ेल फुरे वञनि त मां छा कंदुसि? इहे 70 पंहिंजा ग़ुलाम बि ॾे त मूंखे मंज़िल ते पहुचाए अचनि। 70 ग़ुलाम भी अमीर खुसरो ॾिना, 70 उठ भी रेशम जा लॾियल ॾिना। जीअं मुंहिंजा दोस्त हिंद में अञा पहुतो त ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती सुबुह जो सवेर पंहिंजे ग़ुलामनि खे चई रहियो आहे त अॼु असांखे अमीर खुसरूअ जी ख़ुशबू अची रही आहे, ख़बर नाहे केॾी महिल अची पहुची। मुझा दोस्त अजीज, अल्लाह ताला जे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात बचपन में यतीम बनायो। हबीब करीम अलैहि सलातो वसलाम अम्मड़ जीजल जे अञा शिकम मुबारक में हुया। हज़रत अब्दुल्लाह के रब जे ज़ात पाण दे घुरायो। 7 सालन जा मुझा मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थिया त न मक्को हुयो न मदीनो हुयो, विच में जबलन जे विच में अल्लाह जे ज़ात जे महबूब जे अम्मड़ के घुराए। मुझा दोस्त अजीज यतीम करे कायनात के बुधायो त मां रब केडो न बेनियाज हां। उन मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ऐलान कयो, अगर मां मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मुसल्ले ते भी नमाज रब जी पढ़ाए रहियो हो जा, हज़ारे मो पुठिया सहाबी नमाज पढ़ंदा हुजन, पर अगर मां मुस्तफा के मुझी अम्मड़ सदड़ो करे त मां मुस्तफा नमाज छडे भी पंहिंजे अम्मड़ के जी चई हलियो। कंहिंखे दर्श मिलियो चो उम्मत के दर्श मिलियो त भले नमाज में मौजूद हई, अकेलो छा भले पेश इमाम थी नमाज पढ़ाए रहियो हई, पर जे अम्मड़ सॾु करई ओ मुंहिंजा बचड़ा वारो कर हलिया त नमाज छॾे बि अम्मड़ खे जी कर, नमाज कज़ा थींदी, अम्मड़ जो सॾु वरी कज़ा न थींदो। अब्बे अम्मा जो एतरो हक थई मुसलमान, उन अब्बे अम्मा जी इज्जत कर, उन अब्बे अम्मा सा प्यार कर। वञण खां पो त मुंहिंजा दोस्त अजीज ख़त्मा शरीफ ॾियारियूं था, दुआऊं घुरूं था, अल्हम्दुलिल्लाह इहे बि बरकत वारियूं, पर जॾहिं उहे मौजूद हन उन्हनि जा कदम चुम त ॾिस त मुंहिंजो करीम रब कीअं थो राज़ी थी पवे। अल्लाह के राजी करणो थई त अब्बे अम्मा के राजी कर, अल्लाह के नाराज करणो थई त अब्बे अम्मा के नाराज कर। जह अब्बे अम्मा के राजी कयो मुझो अल्लाह बि उन सां राजी आ त मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम भी उन सां राजी आ। बुधो थे न त अम्मड़ जी दुआ जन्नत जी बुधो थव या कोन बुधो थव? आहे को हिते अहिड़ो शख्स जेको चवे त मां पंहिंजे अम्मड़ खां कावड़ियल हां? अल्लाह कंदो कोई न हुंदो, या चवे त मां पंहिंजे बाबे खां कावड़ियल हां। याद रखी छॾ, अम्मड़ जे कदमन में जन्नत, अब्बो जन्नत जो दरवाज़ो, बचड़ो ॿाहिर निकरंदो आ, अम्मा रस्तो निहारींदी आ, जेस ताईं बचड़ो घर न मोचे अब्बे जी दीद दग में हूंदी आ। अब्बो दरड़े दे निहारे, अम्मा दरड़े दे निहारे। ए नौजवान तू ॿाहिर होटलन ते वेही करे दोस्तन सां कचहरियूं करे, तू पांजी गिला करे, बिन जी गिला करे, जहन्नम जी टिकट खरीद करी, होडो जन्नत अम्मड़ तुझे ला घर में इंतजार करे रही आ। दुनिया जे दोस्ती के छड़े करे अचे जी जल अम्मड़ जे कदमन में वेही करे, अम्मड़ दे निहारण इबादत, अब्बे सां गाल्हाइण इबादत, अब्बे सां खिलण इबादत, अम्मड़ सां मिलण इबादत, हाल अहवाल पुछण त परे जी गाला, रुगी अम्मड़ ऐं अब्बे दे खिली निहार त मुझो रब तुझा दफ्तर नेकिन सां भराए छॾे। एडी इज्जत अल्लाह जे ज़ात अब्बे ऐं अम्मा खे ॾिनी आहे। ऐं अॼु जो नौजवान सॼी दुनिया सां राज़ी आहे, कावड़ियल आहे त अम्मा सां कावड़ियल आहे, सॼी दुनिया सां राज़ी कावड़ियल आहे त अब्बे सां कावड़ियल आहे। याद रख मुंहिंजा नौजवान दोस्त, अब्बे अम्मा सां कावड़जण मां तू पंहिंजे दुनिया ऐं आख़िरत जो नुक़सान करे रहियो आहीं। अब्बे सां प्यार कर, अम्मड़ सां प्यार कर, उन्हनि जी हिकिड़ी दुआ तोखे दुनिया आख़िरत में उन मक़ाम ते पहुचाए छॾींदी जेको सॼी दुनिया मिली तोखे मिली न ॾेई सघे। अम्मड़ जी हिकिड़ी दुआ तोखे उन मंज़िल ते पहुचाए छॾींदी, अब्बे जी हिकिड़ी दुआ तोखे उन मंज़िल ते पहुचाए छॾींदी।
छॾींदी। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो अमड़ ॾे हिकिड़ो दफ़ो खिली निहारण सां रब मक़बूल हजन जो सवाब अता फरमाईंदो। अबे ॾे हिकिड़ो दफ़ो खिली निहारण सां अल्लाह ताला क़बूल पियल उमरन जो सवाब अता फरमाईंदो आहे। हज बि तुंहिंजे घर में, उमरो बि तुंहिंजे घर में। चई त हदीस जो हवालो ॾेई हिकिड़े शख्स जो अहिड़े जो ज़िक्र कयां जंहिंखे मुंहिंजे मदीने जे ताजदार यादि फरमाए। ज़िक्र कयां पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात मदीने तैयबा जे गलीअ में निकरन था। सुनो अबू बकर सिद्दीक भी गद्दा, उमर फारूक भी गद्दा, उस्मान ज़ुन्नूरैन भी गद्दा, अलीउल मुर्तज़ा शेर खुदा भी गद्दा, तलहा भी गद्दा, जुबैर भी गद्दा, बिलाल भी गद्दा, सबा जी जमात गद्दा। मुझे दीन जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम यमन जे मुल्क दे निहारे थधो साह भरियो। सहाबा अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यमन दे निहारे मुझा आका करीम थधो साहड़ो प्या भरीन। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो यमन जे मुल्क मां मुस्तफा के अल्लाह जे महबूब जी खुशबू अची रही आ। कह फरमायो गालायो कह फरमायो उन मुझे आका जंहिंजे कदमन जे निशानन के सहाबा न दिसंदा होया पर मुझे मदीने वारे मीर जा गुलाम कीअं खबर पए त सुणा हबीब काॾे वया हन। जमीन के सुंघंदा होया वो जंहिं मिट्टीअ मां खुशबू ईंदी हुई सहाबा के पक थींदी हुई त मदीने जा मीर हिन पासे वया हन। जंहिंजे कदमन जे करे जमीन मां खुशबू अचे उन महबूब मुस्तफा जी जात ऐलान करे त मां मुस्तफा के अल्लाह जे महबूब बाने जी खुशबू अची रही आ। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओहो केर खुश नसीबा आयो आ। मुझे आका फरमायो कदह आयो भी ना है, मक्के कोन आयो आ, मदीने कोन आयो आ, महबूब जे कचहरीअ में कोन वेठो आ। हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथ ते बैयत भी कान कई आ। महबूबन करीमन के ज़ाहिरी इन अखिन सा दीदार भी न कयो आ। सहाबा अर्ज कयो या रसूल अल्लाह यो केड़ो खुश नसीब आ जेको आयो भी नाहे मगर मुझा महबूब उन के याद करे रहिया हन। मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम उन शख्स जा पता पार बुधाया, उन जो रंग बुधायो, उन जो कद बुधायो, उन जो नालो बुधायो, उन जो कबीलो बुधायो। लेकिन फाइनल ते अचा मुझे करीम आका जे खिदमत में अर्ज कयो वयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एडी मेहरबानी इन शख्स ते कीअं थी आ। मुझे करीम आका फरमायो उन जी अमड़ नाबीना सजो ॾींहुं ॾाचू चारींदो आ। जेको टाइम मिलंदो आ पंहिंजे जीजल अमड़ जे खिदमत में गुज़ारे छॾींदो आ। आका जने एडो दीवानो आ एतरो मस्तानो आ जो महबूब याद प्या कन मदीने अचे छो न तो। मुझे आका फरमायो न जी अमड़ कुराड़ी आ, उन जी अमड़ अखिन खां नाबीना जेडी मल भी अचण वारी कंदो आ। अमड़ चवंदी आ त बच्चा उवैस मां अमड़ नाबीन के कंहिंजे सहारे छॾियो थो वञी। जी जल अमड़ जे करे ईंदो नाहे वेठो त यमन में हूंदो आ पर उन जी दिल खुदा ऐं मुस्तफा सा गॾु हूंदी आ। कायनात जे अंदर हजरत उवैस करनी उहो खुश नसीब इंसान आ जेके अमड़ जे खिदमत जे सदके में मुझे करीम रब उहो सिलो अता फरमायो जो मदीने जे मीर हजरत अलीउल मुर्तज़ा के फरमायो, सोने उमर फारूक के फरमायो त जदे भी उवैस करनी सा मुलाकात थे हे मां मुस्तफा जो जुबो उनके तोहफो दीजो, मां मुस्तफा जा उनके सलाम
नाम ॾिजो चइजो उनखे मां मुस्तफ़ा जो न्यापो ॾिजो त मुंहिंजे उम्मत जे लाइ दुआ घुरे त अल्लाह मुंहिंजे उम्मत खे मुआफ़ फरमाए। अज़ीज़ान मन रहमतल लिल आलमीन जंहिंजे शफ़ाअत जे करे अल्लाह जी ज़ात कायनात के जहन्नम का छुटकारो अता फरमाइंदो उहो मुंहिंजो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे ग़ुलाम दीवाने ॾे न्यापो मोकिले रहियो आहे। दुनिया खे न्यापो मिली रहियो आहे। ओ दुनिया वारो, ओ दुनिया वारो जेको जी जल अमड़ सां हद खां वधीक प्यार कंदो आहे ख़ुदा बि उन खां राज़ी थींदो आहे त मदीने जो ताजदार भी उन सां राज़ी थींदो आहे। प्यार जी हद निहार थोड़ो अगते बुधाई प्यार जी हद निहार अमड़ के जेडी मल चवे अम्मा मदीने वञा महबूब जी सिक लगी आ मां चवे बच्चा मां नाबीन हां मुखे कंहिंजे सहारे छॾे थो वञी हिकड़े दफ़े रोई रड़ियूं करे चवे थो ओ मुंहिंजी जी जल अम्मा मुंहिंजो हां फाटी रहियो आ अॼु इजाज़त न ॾींदी त मुंहिंजी दिलि फाटी पवंदी मां मशरूत इजाज़त थी दे ओ मुझा बचड़ा इजाजत ॾियां थी वञ जरूर पर जीअं मदीने पहुची महबूब हुजन त दीदार कजा पर जे महबूब मौजूद न हुजन त इंतजार न कजा जल्दी मोटी अचजा मां अमड़ तुझे इंतजार में हूंदसे। हिकड़े मिंट ला सोच मुसलमान ओ नौजवान अमड़ के अखियूं ॾेखारण वारा अमड़ सां कड़ो ॻाल्हाइण वारा अमड़ सां तकड़ो ॻाल्हाइण वारा अमड़ के कुराड़ी चवण वारा मदीने वारे मीर जे दीदार ला थो वञे अमड़ झले थी वेही थो रहे इए नाहे त अमड़ हुन जी ईमान वारी नाहे इए भी नाहे लेकिन अमड़ चवे थी मां नाबीन हां अॼु अमड़ इजाज़त ॾिनी आ जीअं पंहिंजे सवारीअ ते सवार थियो आ हेॾा सवारीअ ते सवार थी करे ज़ारो कतार रोई करे चवे थो मुंहिंजा आका अॼु जी जल इजाज़त ॾिनी आ मुंहिंजा दिलबर तुंहिंजे दीदार ला थो अचां होॾा मुंहिंजा दोस्त आशिकन ते इम्तिहान निहार अम्मा आयशा सिद्दीका के मुंहिंजे मुस्तफा करीम फरमायो असां हेॾे या हेॾे कम सां निकिरी था वञूं जेकॾहिं को देसी परदेसी अचे त पुछा कर त इतला ॾिजो त महबूब मौजूद न आहिनि हेॾा सुहिणो दीवानो उवैस मदीने पहुतो आहे महबूब मदीने में मौजूद न आहे अंदाज़ो लगाओ न आशिक जो छा हाल हूंदो जॾहिं ख़बर पई त महबूब मौजूद न आहिनि हिकड़े पासे सरकार जे दीदार जे लाइ हां फाटी रहियो आहे हिकड़े पासे अमड़ चयो आ बच्चा उवैस जी मुंहिंजी अम्मा अगर महबूब मौजूद न हुजन इंतजार न कजा मोटी अचजा देर न तो करे अम्मा आयशा सिद्दीका दे न्यापड़ो थो मोकिले ओ मोमिनन जी मां महबूब त मौजूद न आहिनि पर महबूबन जे रहण जी का खटड़ीअ जो रुगी मुखे दीदार करण जी इजाज़त मिले मां दीदार करे वञा अम्मा आयशा सिद्दीका उन सवालीअ जो सवाल कबूल करे पाण पर्दे सां रही करे मुझे महबूब जे वेहण वारी खटड़ीअ जो दीदार करे एॾा उवैस वापस रवानो थियो जीअं मुंहिंजो मदीने जो मीर आयो अम्मा आयशा के फरमायो आयशा जी मुंहिंजा आका मदीने जे मीर फरमायो अॼु असांखे असांजे घर मां रब जे आशिक महबूब जी खुशबू अची रही आहे। तो त अमड़ के कुछ गुण समझो तो इहो ई समझो अम्मा पोड़ी थी वे अम्मा पढ़ियल ई कान्हे का अम्मा अण पढ़ियल निमाज़ ई कान थी पढ़े अम्मा सॼो ॾींहुं वेते मेहियूं धोंदी अम्मा के कलमो पढ़ण कोन थो अचे बेशक हुन के कुछ भी नथो अचे पर तुंहिंजी माउ तुझी अम्मड़ा तुझे मथा उन अम्मड़ जो एतरो ही हक आ जे हिक आलिमा अम्मड़ हुजे बच्चे जे मथा हक हुजे इए जी जल मां जो तुझे मथा हक आ ओ मुझा दोस्त अजीज जी जो रड़ियूं करे वनी वापस पहुतो मां जे आडो ज़ारो कतार रोई रहियो आ मां चवे थी उवैस जी मुझी जी जल अम्मा इजाजत ॾिनी मई त वनी पांजो हिया ठारे आ अञा बि रोई रहियो आ रोई चवे
चवे तो अम्मा इजाजत त ॾिनई पर शर्तड़ो भी रखियो हई त महबूब न हुजन त उते वेही इंतजार न कजा। अम्मा मां मदीने पहुतस, महबूब मौजूद न हुया, वह अंदर जे दीदार वारी बाह खणी वापस पहुतो। हाँ मां ना बीना बचड़े दे निहारे सल्लो थी करे उवेस हेॾे आ। उवेस वेझो आयो, गिराटड़ी पाए चवे थी ओ मुझा करीम रब, ओ मुझा करीम रब, अज मुझे उवेस जी आस पूरी कान थी आ। मां अमण जो हुक्म मनी करे महबूब जे दीदार जो इंतजार कोन कयो थई। ओ मुझा मौला उवेस जे मां जी दुआ कबूल कर, मदीने वारे मीर जे पाक जुबान मां मुझे बचड़े जी अहिड़ी तारीफ कराए कयामत ताईं मुस्तफा जा दीवाना मुझे बचड़े के याद कंदा रहने। हेॾो जीजल अमड़ जे जुबान मां लफ्ज़ निकिरी वया, रब्बुल आलमीन कबूल करे वरता। ओॾो मदीने जे ताजदार ऐलान करे छॾियो त ऐ मां मुस्तफा जा सहाबियो, उवैस उहो शख्स आ जॾहिं मिलेव उन खां दुआ घुराए जो, छो हू एॾो त रब जो प्यारो आ, हथड़ा खणंदो आ, अञा हथ हेठ कोन कंदो आ, रब दुआ अॻे ई कबूल करे छॾी। ए नौजवान जवाब ॾे, हिकड़े पासे मदीने वारे मीर जे दीदार जो मामलो आ, हिकड़े पासे जीजल अमड़ जो हुक्म आ। ॿुधा जे जीजल अमड़ जे हुक्म खे लब्बैक चई करे महबूब मदीने वारे मीर जे दीदार जे लाइ न तरसियो, खुदा ऐं मुस्तफा उन खां राज़ी थियो या नाराज थियो? जवाब ॾियो, जवाब दे मुसलमान। अखियूं खोल नौजवान, अखियूं खोल। अम्मा के कुराड़ो न चो, अब्बे के कुराड़ो न चो, ये तुझे ला जन्नत जो दरवाजो। इहे अब्बो ऐं अम्मा राज़ी त रब्बो ऐं मदीने जो ताजदार भी राज़ी, उन्हनि के राज़ी कर। याद रखी छॾ अमड़ जे कॾहिं बीमार आ, उन जे बीमारीअ में रब जे ज़ात तुंहिंजे लाइ शिफ़ा रखी आ। अल्लाह तोखे मौक़ो ॾिनो आ। अब्बो जे कॾहिं बीमार आ, अल्लाह तोखे मौक़ो ॾिनो आ, उन्हनि जी ख़िदमत तूं कर। मुंहिंजो करीम रब तोखे दुनिया आख़िरत में अॾे ई अॾे छॾींदो। अबे अम्मा जो मट दुनिया में आहे अदा, जंहिंजी अम्मा नाहे, चाची मासीअ जा कदम चुमे जन्नत जे दरवाजे खे चुमी लॻंदी अदा। ऐं मुसलमान नौजवान, अबे अम्मा जी इज्जत कर, अबे अम्मा जो अदब कर, अबे अम्मा सां प्यार कर। इंशाअल्लाह ताला मुंहिंजो करीम रब कॾहिं बि तोखे मायूस न कंदो। ज़िंदगी ऐं मौत ॻाल्हाइण हिकिड़ो कलाक आहे, मूंखे चाक न है। अघारो मोटियो हाँ नवाब शाह मां दोस्तन सां राबते में हुयुसि, पर मुंहिंजा बचपन जा दोस्त हन में मालिक ॾिनो मोहम्मद हनीफ, इन करे उन्हनि सां बेवफाई करणु मुनासिब न समझम। जहिड़ो हाल हुयो हली आयो हाँ, ॿ टे मिंट जा ॻाल्हायां थो, घणो न ॻाल्हाए सघंदुमि, नाराज़ न थीजो। अज़ीज़ाने मन, मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जा गुलाम, जिंदगी भी अल्लाह जे तरफ खां तोहफो आ, मौत भी अल्लाह जे तरफ खां तोहफो आ। पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो उम्मती दुनिया में हूंदो आ, तॾहिं भी मोमिन दुनिया जे लाइ रहमत हूंदो आ। दुनिया छॾे वेंदो आ, तॾहिं भी दुनिया जे लाइ रहमत बणिजी वेंदो आ। हे मरहूम कौड़ो खान कीरियो, दुनिया जवान मरहूम जवान फ़कीर कीरियो, दुनिया छॾे वियो आ। अॼु उन जो चालीहो आ, अॼु उन जे बख़्शिश जे दुआ लाइ गॾु थिया हूं, पर जवाब ॾियो। हेतिरो रब जो क़ुरान पिया ॿुधऊं, दीन जूं ॻाल्हियूं पिया ॿुधऊं, अल्लाह पंहिंजा गुनाह माफ़ कंदो या कोन कंदो? कंदो न। वञण वारो त वियो हलियो, लेकिन मुझे करीम मुस्तफा जे उम्मतीअ जो दुनिया में रहण भी रहमत आ, दुनिया मां वञण भी रहमत आ। जीअं दुनिया छॾियईं, कफन वठण वारो कफन वठण वियो, उनखे कफन जो सवाब, गुस्ल ॾियारण वारे गुस्ल ॾियारियो, उनखे गुस्ल ॾियारण जो सवाब। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कुल्हे कांधी थिया, उन्हनि खे कुल्हे कांधी थियण जो सवाब। जन जनाज़े जी निमाज़ पढ़ी, उन्हनि खे जनाज़े जे निमाज़ जो सवाब। जन चहल कदमी कराई, उन्हनि खे चहल कदमीअ जो सवाब। जन कबर खोटी, उन्हनि खे कबर खोटण जो सवाब। जन कबर में अंदर
लाहे दफन कयो उन्हनि खे लाहण जो सवाब। मुंहिंजा दोस्त अज़ीज घर खां निकरण खां वठी करे कब्र ताईं पूरे आया जेकी वया उन्हनि खे उन मरण वारे जे सदके रब सवाब ॾिनो या कोन ॾिनो? थोड़ो सोचो, सवाब मिलियो या कोन मिलियो? भले उहो अमीर हुजे या गरीब हुजे, पर जे कदे नान मुस्लिमा मदीने वारे मीर जो गुलाम नाहे, भले अरब खरब पति हुजे, मरी विंदो तीली ॾेई साड़े छॾींदसि। मरण खां पोइ बि दुनिया में हो तॾहिं बि गुनाह विरहाई, मरण खां पोइ बि इंसान खे साड़े पंहिंजे मथां गुनाहनि जा अंबार खणी रहियो आहे। मदीने वारे मीर जे कलमे जी बरकत आहे त जेको बि कलमे में अल्लाह जी ज़ात बा बरकात, जेके बि कलमो नसीब कंदो आ उहो दुनिया में हूंदो आ तॾहिं बि नेकियूं विरहाईंदो आ, दुनिया मां वेंदो आ तॾहिं बि नेकियूं विरहाईंदो वेंदो आ। कंहिंजे सदके जो मदीने वारे घोट जे सदके में जेकॾहिं हर उम्मती मुंहिंजे मदीने वारे मीर जो दुनिया छॾे थो तॾहिं बि नेकियूं वंडींदो थो वञे त ॿुधाए तो मुंहिंजो मदीने जो ताजदार केतिरो न कुर्बदार आहे। कब्र में जॾहिं बानो पहुचंदो आहे, कहीं भी आलिम दीन खां पुछो त कब्र में कदे नमाज जो रब सवाल कंदुसि, रोज़े जो सवाल कंदुसि, हजन जो सवाल कंदुसि? कंहिं जी ॻाल्हि जो इबादत जो सवाल कब्र में कोन थींदो आहे, ईमान जो सवाल कब्र में थींदो आहे। इबादत जो हाल अवाल वञी हशर में थींदो, ईमान जो सवाल जवाब कब्र में थींदो। लेकिन इन ते हिकिड़ो जुमिलो जेकर थोड़ो तव्हां होशियारीअ सां ॿुधो त मां ॾाढी कम जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, थकल हुअण जे बावजूद। कब्र में पहुचंदो आहे, सवाल थींदो आहे तुंहिंजो रब केरु आहे, दीन कहिड़ो अथई, ॿई दुरुस्त जवाब ॾींदो। टे नंबर ते सवाल थींदो मा कुंत तक़ूलु फी हक़ हाज़र रजुल, ॾे ख़बर हिन जवान मर्द जे बारे में छा चवंदो होए। इहो त तव्हां ॿुधो आहे, लेकिन अजीब जुमिले जो राज़ आहे इन विच में। मोहम्मद हनीफ ख़ासि करे ॿुधे, छो त उनखे सुभाणे कंहिंखे जवाब ॾियणो पवे। अल्लाह ताला जे महबूब फरमायो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे तरफ़ खां उनखां सवाल थींदो त मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल, हिन जवान जे बारे में छा चवंदो हुए। हालांकि उहो जवान केरु आहे, चौमीने जो ताजदार आहे। ये सवाल कोन थो थे त मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़न नबी, हिन नबी जे बारे में छा चवंदो हुए। फी हक़ हाज़र रसूल, हिन रसूल जे बारे में छा चवंदो हुए। नबी जो नालो नथो अचे, मर्द जो रजुल मना मर्द जो नालो थो अचे। आशिकन हो शाकन इन राज़ तां पर्दो खयो। अल्लाह जी ज़ात बाबरकात मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़न नबी, इन करे न चयो त जेकॾहिं अल्लाह नबी जो ज़िक्र करे हां त मौलाना या कायनात जे अकुल वारो चई सघे हां त महबूब मुस्तफ़ा जिस्म सां कब्र में कोन ईंदो आहे, छो त मदीने जे ताजदार फरमायो कुंत नबिया व आदम बैनल माइ वतीन, बिना जिस्म जे मुंहिंजो मदीने जो मीर नबी रही चुको आहे, इन करे बिना जिस्म जे कब्र में आयो आहे। लेकिन अल्लाह फरमाइंदो मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल, हिन मर्द जे बारे में छा थो चवी। मर्द उनखे चइबो आहे जेको जिस्म सां हूंदो आहे, मर्द उनखे चइबो आहे जेको जवानीअ सां हूंदो आहे। बेनियाज़ रब कायनात खे ॿुधायो त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा रूहानी तौर ते न पर जिस्मानी तौर ते हर कब्र में पंहिंजे दीवाने वटी ईंदो आहे। मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल, हाज़न नबी नाहे, जे हाज़न नबी हुजे हां त पोइ कुझु न कुझु मौलाना तोखे कुंड मिली वञे हां त नबी बिना जिस्म जे रही चुको आहे, मदीने जो ताजदार ऐलान करे चुको आहे। लेकिन अल्लाह खे ख़बर आहे, रब चवे थो मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल, हिन मुंहिंजे महबूब दिलबर जवान जे बारे में ईअं न त छा थो चई, छा चवंदो हुए। पोइ जेको दीवानो हूंदो उहो त चवंदो त मुंहिंजा मौला मां त सदाईं इहो चवंदो हुयुसि, ओ
जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो सान मां त सुहिणे नबीअ जो ग़ुलाम आहियां ॿी काई शइ त न ॼाणा थो रुॻो पढ़ंदो दुरूदो सलाम आहियां दीवाना ये चवंदा ओ मुंहिंजा करीम रब इन पिरीअ ते दुरूद पढ़ंदो हुयुसि सलाम पढ़ंदो हुयुसि अल्लाह ताला जे तरफ़ खां ऐलान थींदो न की नाज़ जी पुछा न की रोज़न जी पुछा न की ज़कात जी पुछा न की हज जी पुछा ईमान जी पुछा थींदी ईमान छाहे अल्लाह जी ज़ात दीन इस्लाम भी ॿुधाए अल्लाह जे ज़ात ला भी चई त मुंहिंजो रब उहो आहे जेको वहदहु ला शरीक आहे लेकिन ईमान मुकमिल नथो थिए ईमान मुकमिल तॾहिं थींदो आहे जॾहिं मदीने वारे मीर सां दिल जे प्यार जो इज़हार थींदो आहे जॾहिं महबूब जे लाइ इहो जवाब ॾींदो त मौला हिन पिरीअ लाइ त सॼी ज़िंदगी तड़पंदो हुयुसि त मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहन ओजाग अखियुनि त रब हुकुम कहिड़ो कंदो जन्नत जी दरी खोले ॾियोसि हुकुम कहिड़ो थींदो अहम जुमलो पियो ॻाल्हाए हुकुम कहिड़ो थींदो जन्नत जी सभिनी जो अक़ीदो देवबंद हुजे बिरेलवी हुजे शियो हुजे सुन्नी सभिनी जो अक़ीदो त अल्लाह ताला जन्नत जी दरी खोले छॾींदो छो त महबूब जे ज़ात सां भी प्यार कई अल्लाह जे वहदानियत जो इकरार कई दीन जे सच्चे हुजण जो इकरार कई जन्नत जी दरी खुली हाणे मूंखे जवाब ॾे न नमाज जो रब पुछुसि न रोज़े जो न ज़कात जो न हज जो दीन जी दरी जेका जन्नत जी दरी खुली कंहिंजे करे खुली चओ महबूब मुस्तफ़ा जे करे चओ न कंहिंजे करे खुली नमाज जे करे न रोज़े जे करे न ज़कात जे करे न हज जे करे न जन्नत जी दरी कब्र में खुली हाणे जन्नत जी दरी खुली माना टिकेट मिली वई सीट नंबर मिली वियो हाणे रुगे गाॾीअ जे अचण जो इंतज़ार आहे इहो सीट में वेहंदो या वरी डबल वरी ॿी टिकेट वठंदो जवाब दे जंहिंखे कब्र में ही जन्नत जी दरी खुली मिले इनके खुशखबरी मिली वई त हाणे खां तू सुकून जी जिंदगी गुजार आराम वारी जिंदगी गुजार छो त तो कयो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा सां प्यार तू कब्र में भी जन्नत जे हवा जो हक़दार त वरी हशर में भी जन्नत जो हक़दार मुझा दोस्त अजीज मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सा प्यार कर मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते कसरत सा दुरूद पढ़ अज गदीर खुम जो ॾींहुं यानी 18 ज़ुल्हज सुभान अल्लाह हजरत अलीउल मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम सन 10 हिजरी कुरान जी आयत जेका उन ॾींहुं नाज़िल थी उहा पढ़ा या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िल इलैक मिर रब्बिक व इल्लम तफ़अल फमा बल्लगत रिसालतह वल्लाहु यअसिमुक मिनन नास इन्नल्लाह ला यहदिल क़ौमल काफिरीन सन 10 हिजरी हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हज करे मोटिया मुझा दोस्त अजीज खम्बे गदीर खम जो मकाम खम्बे गदीर जो मकाम सवा लख सहाबा जो गड्डा हिकड़ा सहाबा अञा रस्तो क्रॉस करे चुका होया हिकड़ा पोइते होया हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जीअं उन इलाइके में पहुंचन था मुझे आका जो खादिम जिब्रील अमीन रब जे कुरान जी आयत खणी पहुंचंदो आ ओ मुझा महबूब मुस्तफ़ा रब जो हुकुम जेकी कुछ तुझे मथा नाज़िल कयो वयो आ उन जो पैगाम पहुंचा व इल्लम तफ़अल फमा बल्लगत रिसालत जे कदे का भी शय रहजी वई न पहुंचाई त मुझा महबूब गोया के रिसालत जो हक सही अदा न थियो मुझा दोस्त अजीज हज भी थी वयो अलियौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु
अलैकुम नेमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना जो ऐलान भी थी वयो, दीन जो पैगाम भी पहुंची चुको हुयो। अञा कहिड़ी गाल रहियल हुई जेका अल्लाह जे ज़ात कुरान करीम जी आयत नाज़िल फरमाए पांजे महबूब के फरमायो त मुजा महबूब इन राज के भी जाहिर कर। हालांकि अल्लाह बगालियों अजीम फरमायो वल्लाहु यासिमुक मिनन नास, ओ मुजा महबूब ऐलान तू करे छदे जे कदे कोई भी फसरी या फसाद ऐ इंसानन जे तकलीफ ऐ शिर खा मां रब तुंहिंजी हिफाजत फरमाईंदुस। मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके अग में निकरी विया सहाबा उन्हनि खे भी पोइते घुरायो, जेके पोइते रहियल हुया उन्हनि जो भी इंतजार फरमायो। जीअं सवाल को सहाबा जो गॾु थियो त मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ऐलान फरमायो। कहिड़ो ऐलान फरमायो? मल कुन्तु मौला फअलियुल मौला, जंहिंजो मां सरदार अली उन जो सरदार, जंहिंजो मां मौला अली उन जो मौला। मदीने जे मीर ऐलान करे बस कयो त सब खां पहिरीं अमीरुल मुमिनीन उमर बिन ख़त्ताब रदी अल्लाह ताला अना ऐलान कयो सुहिणा अली जमी मोमिनन जो भी तू वली त मां उमर जो भी तू वलिया। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सुने अलीउल मुर्तजा शेर खुदा जो हथ मुबारक वठी करे बाह मथे करे कायनात के बुधायो तो दुनिया वारो अखियों खोलियो, अखियों पटे दिसो। मुझो अबू बकर सिद्दीक पंहिंजी जगह ते, मुझो उमर फारूक आजम पंहिंजी जगह ते, मुझो उस्मान उनके जिन्नूरैन रब बनायो पंहिंजी जगह ते। अबू बकर जो मकाम पंहिंजो आ, उमर फारूक जो मकाम पंहिंजो आ, उस्मान जिन्नूरैन जो मकाम पंहिंजो आ। लेकिन मुझे आका फरमायो मुझे अदा अली जे मकाम ने भी निहारियो। मां मुस्तफा ऐलान तो कया त जंहिंजो मां सरदार आहियां हे मुझो अली अदो भी उन जो सरदार। तो मुझा दोस्त अजीज मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम नरगी ऐलान फरमायो, तमाम तवील दुआ भी फरमाइया। तो ओ मुसलमान जेकॾहिं मदीने जे मीर सां प्यार करण थो चाहीं त शेर खुदा सां प्यार कर। शेर खुदा सां ओहो प्यार कंदो आ जेको अबू बकर उमर उस्मान सां प्यार कंदो आ। छो त अबू बकर जी सदाकत हक़ा, उमर जी अदालत हक़ा, उस्मान जिन्नूरैन जी हलावत हयादारी हक़ा। लेकिन मुझे अलीउल मुर्तजा शेर खुदा जी शुजात बहादुरी हक़ा। हे ओहो अली आ जॾहिं मदीने जे मीर मदीने तय्यब में मुझा दोस्त दी वादी कहरबा में आका पोता सहाबा जी जमायत गड्डा। उते वादी कहरबा मां हिकड़ो खूह हुआ जंहिंमां मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पानी कढी पीतो आ। पाण पानी पी करे सहाबा जे साम्हूं शेर खुदा के फरमायो, अदा अली जॾहिं असां दुनिया के अलविदा चऊं त हिन खूह मां पानी कढी अचजा, इन खूह जे पाणीअ सां मां मुस्तफा जे जिस्म के हार जा। छो त हिन खूह जो जेको अंदरियो कनेक्शन आ उहो रब जन्नत फिरदौस सां मिलाए छॾियो आ। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम शेर खुदा के गॾु वठी करे उन वादी कहरबा मां जीअं निकता खजन जे बाग में पहुता। मुंहिंजा दोस्त अजवा जी खजी साम्हूं बीठी, खोड़ खजूं बीठियूं हुयूं। खजन मां आवाज आयो, मुझे करीम आका सुणे अलीअ खे फरमायो, अदा अली ॿुधी पयो खजूं छा पयूं चवनि? जी मुंहिंजा आका ॿुधां पयो। छा थियूं चवनि? मुंहिंजा आका चवनि थियूं, हाज़ा इमामुल अंबिया वहाज़ा इमामुल औलिया। हे नबियन जो इमाम त सुनो अली वरी वलियन जो इमाम। ॾाढो ॿुधाइण ते दिलि थी चए पर तबीयत बिल्कुल साथ न थी ॾे। छो त तबीयत जो साथ न आहे, खोड़ ॾींहंनि खां तकलीफ़ में हा। बस पोइ मिड़ई दोस्तनि सां कयल वाइदा हाणे निभायां थो पियो। अखियूं भी पूरी नथो खोले सघां, एतिरो तबीयत जे मथां बोझ आहे। इन करे दिल त चवे पई त घणो ॻाल्हायां पर हाणे लॻे थो त ॻाल्हाए वधीक न सघंदुमि।
हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जो बस उन जे सखावत जो हिकड़ो किस्सो बयान कयां, दुआ कयो करे सघां। छो त सखी त दुनिया में सभई, पर पंजतन पाक जहिड़ो सखी दुनिया में न की थियो आहे न की थींदो। दिल चवे पई त पंजनी जी सखा बयान कयां, पर तबीयत जो साथ नाहे, न करे सघंदुमि। बस हिकड़ी शेर खुदा जी सखावत बयान थो कयां। कंबर मौला अली मुश्किल कुशा सां गड्डा, केर गड्डा? कंबर गड्डा। रस्ते में 70 उठन जी कतार आ। शेर खुदा वेह मंज़िल कन था, कंबर गुलाम गड्डा। हिकड़ो फकीर सवाली बणजी आयो आ मानी जे गभे जिला। सुहिणा अली बुखारो हां मानी खपे। सुहिणे अलीउल मुर्तज़ा शेर खुदा कंबर के हुक्म फरमायो, फकीर के मानी दे। कंबर कंध हेठ कयो बीठो आ। कंबर मानी छो नथो दी? मुंहिंजा मौला मानी उहा है तबखाने में, या भला अज जे लफ्ज़न में चऊं त छा में चवंदा हो? हाट पाट में अदा। मानी हाट पाट में। मौला अली फरमायो हाट पाट फकीर खे दे। मुंहिंजा सोना आका हाट पाट उठ जे कजाए ते पाण फरमायो उठ ही खणी फकीर खे दे। मुंहिंजा सोना उठ बीठला कतार में, पाण फरमायो कतार ही खणी फकीर खे दे। मुंहिंजा आका कतार आहे महार में, पाण फरमायो महार ही खणी फकीर खे दे। त गुलाम कंबर देर कान कई, परे महार उछलाए पोइते हटी बीठो। शेरे खुदा पुछो दे खबर महार छो थो उछलाई? चवे थो आका डिॼा थो त मता महार खां पो चवां त महार कंबर जे हथ में, मता मौला कंबर खे भी फकीर जे हवाले करे छॾे। एडी सखावत करण वारो हिकड़े ॾींहुं पाण कूफे जे शहर में निकता। वरी ॻाल्हि निकिरी आई। मौला अली मुश्किल कुशा कूफे जे शहर में निकिरी आया। कंबर गुलाम गड्डा दुकान खजन जा खुलिया पया हन। हिकड़ो दीवानो अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जो, उनखे को उन ॾींहुं बुखार थियो, दुकान बंद हुयो। मौला अली मुश्किल कुशा पुछो दे खबर कंबर हिन सां जे दीवाने जो दुकान बंद आ? हा मुंहिंजा का मालूम कर छाजे करे बंद आ? ॿियनि पाड़े वारनि ॿुधायो त मुंहिंजा आका सोहणे तव्हां जे गुलाम खे बुखार आ, जंहिंजे करे हुन जो दुकान 2 ॾींहनि खां बंद आ। शेरे खुदा फरमायो चाबी घुरायो, अॼु इन जे दुकान खे खोले उन जे पारो कारोबार असां था कयूं। कंबर जॾहिं गुलाम न्यापो पहुचायो, उन बीमार देर ही कान कई, उथण जी ताकत न हुई। चाबी पेश कई। वाह मुंहिंजा सोहणा अलीउल मुर्तज़ा हसनैन करीमैन जा बाबा खजीअ जो दुकान खोले सोहणे अली ऐलान कयो, अॼु बिना हिसाब किताब जे पंहिंजे मर्ज़ीअ ते पैसा रखंदा भी वञो, पंहिंजे मर्ज़ीअ ते खजी खणंदा भी वञो। हिकड़ो हमराह बीठो हुयो, हिकड़ो हमराह बीठो हुयो, लेकिन हुयो थोड़ो पक्के ख्याल जो। छा हुयो? समझो था न, पक्के ख्याल जो। पक्के ख्याल जो हुयो, पर उन जी घरवारी सोहणे पंजतन पाक जी दीवानी में पैसा कोन हुया। सिधो घर में आयो, घरवारी खे चई ॻाल्हि ॿुध, अॼु तुंहिंजो इम्तिहान आ, अॼु मां तोखे हिकड़ो कमु करे थो ॾसियां। ज़ाल चयसि छा थो करे ॾसी? चवे थो अॼु अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जंहिंजी तूं दीवानी आ, खजीअ जे फलाणे गुलाम जे दुकान ते वेठो आ, ऐलान कयो थई बिना हिसाब किताब जे पैसा रखंदा भी वञो, खजी खणंदा भी वञो। ज़ाल चवे थी इम्तिहान छा जो तो वठी? चवे तो मां कूड़ा पैसा खणी थो वञा, वञी कूड़ा पैसा रखी ईंदुसि, रुगी रखणा आहिनि ऐं भली खजी खणी ईंदुसि। अॼु मां तुंहिंजे मौला खे ठगे कीअं थो अचां? ज़ाल निहारे चवे थी बदबख्त काइनात में मां अहिड़ो बच्चो ॼणियो ई नाहे जेको शेर खुदा सां ठगी करे सघे।
ज़ाल खे चई कन खोले ॿुध, ज़ाल खे चई कन खोले ॿुध, हे सच्चा पैसा तुंहिंजे आॾो तो रखां, हे कूड़ा पैसा गीदे में तो खणा। ज़ाल चयसि भले वञ केतिरी बि कोशिश कर, लेकिन अल्लाह जे शेर खे ठगे नथो सघी। वञी लाइन में बीही रहियो, नंबर जो इंतजार कई। जीअं नंबर आयो उहे कूड़ा पैसा तकड़ में रखी करे भले में भली खजी जेका खणी सघियो पुठन ते ॿधी नचंदो थो अचे, खिलंदो थो अचे। जीअं दरड़ो अंदर टपियो, ज़ाल खे चई अॼु तो ज़मेल मारजी वई, अॼु मां तुंहिंजे मौला सां ठगी करे आयो हां। चवी पई त ठगी कोन कंदो केर, मौला सभिनी खे ॼाणे थो, ॾिस मां कीअं ठगी करे आयो हां। ज़ाल चयो तूं हज़ार ॻाल्हियूं कर, मुंहिंजे मौला खे केर ठगे नथो सघे। जेको ठगीअ जो इरादो कंदो आहे उहो पाण ई ठगजी वेंदो आहे। ज़ाल खे चई हली आ हीअ कतल थो खोलियां। जीअं जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हड़ खे खोलियई त कतल जे बजा कारियूं डूंगरियूं खखरियूं वेठियूं हुयूं। जीअं जो खखरन ते नजर पई दाह निकिरी वई। ज़ाल चयसि त कटड़ू ओ कटड़ू ओ कटड़ू, तोखे अॻे ई मूं चयो मुंहिंजो मौला अली रब जो शेर आ, काइनात जो कोई इंसान उनखे ठगे नथो सघे। जेको ठगण जी कंदो आहे उहो पाण ठगजी वेंदो।